सूरज कुमार, ओवर टू यू। असांखे ॿुधायो त असां सभ खां पहिरियों का अहिड़ी ख़ुशख़बरी ॿुधायो त इंडियन जेका क्रिकेट टीम आहे उन ते पेनल्टी कहिड़ी लॻण वारी आहे ऐं केतिरी वॾी लॻण वारी आहे? कोई भी पेनल्टी ना लॻण वारी। पहिरीं त इहा ख़ुशख़बरी न असांजे लाइ हुजणु खपे हा पेनल्टी डेफिनेटली, पर हिन वक़्तु जेका आहे सीईओ जेका आईसीसी जो आहे उहो इंडियन आहे, चेयरमैन आईसीसी जो इंडियन आहे जय शाह, हुते जा जेका फाइनेंशियल हेड आईसीसी जो उहो इंडियन आहे, कमर्शियल हेड भी इंडियन आहे। हिन वक़्तु इंडियन छायल आहिनि आईसीसी अंदरि, ऐं उन सभिनी जे हूंदे अगरि आईसीसी इंडिया ते का पाबंदी हणे थो त पोइ इहो हिकिड़ो मौजूज़ो हूंदो मूंखे लॻे थो, पर पाबंदी लॻणु खपे। छाकाणि त कल्ह जेका हरकत कई आहे इंडिया, उहा कॾहिं बि हिस्ट्री में असां नाहे ॾिठो कि इन क़िस्म जी स्पोर्ट्समैन स्पिरिट जी जेका आहे कि धजिया माने बाक़ाइदा तबाह करे हेॾी स्पोर्ट्समैन स्पिरिट खे कॾहिं बि, यानी हुनजो पंहिंजो कपिल देव जेका फॉर्मर क्रिकेटर आहे जंहिं हिननि खे वर्ल्ड कप बि खटायो, उहो बि चए थो त यार इहो छा हिननि हरकत कई आहे। कपिल देव चए थो त इंडियंस चवंदा देशभक्ति इज ओवर एंड अबव स्पोर्ट्समैन स्पिरिट, इहो हुननि जी स्टेटमेंट आहे। इंडियन मीडिया चए थी, उते जा इवन इंडिया जा जेका आम पब्लिक है उहो भी इन शइ जे खिलाफ़ आहिनि, जंहिं क़िस्म जी हिननि हरकत कई आहे कल्ह, उहो पाण शर्मिंदा आहिनि। इंडियन सभु शर्मिंदा आहिनि। कपिल देव इहा ॻाल्हि थो करे त इंडिया खे वॾे भाउ जो किरदारु अदा करणु खपे ऐं पाकिस्तान सां मसला हल करणु खपनि। इहो बेइज़ती आहे इंडिया जी पूरी दुनिया में। ॾिसो कल्ह इंडिया ट्रॉफी इहो एशिया कप खटियो आहे, पर ट्रॉफी कोन खटे सघियो, छाकाणि त उहो तव्हांखे ख़बर आहे जेका कंट्रोवर्सी थी ऐं पोइ मोहसिन नकवी साहब की दाद ॾियणु खपे। छा ट्रॉफी उन्हनि खे ॾिनी न वेंदी, मिलंदी न? हाणे ट्रॉफी त ख़ैर हुननि खे पहुची वेंदी, पर हिकिड़ो मूवमेंट हूंदो आहे त तव्हांखे एसीसी जो प्रेसिडेंट जेका बाक़ाइदा ट्रॉफी हैंड ओवर करे ऐं सेलिब्रेशन, उहे शयूं कोन थियूं। न ई चैंपियन जो हिकिड़ो बोर्ड ईंदो आहे अॻियां, हुन सां गॾु तस्वीरूं हूंदियूं आहिनि, उहो हिकिड़ो मूवमेंट हूंदो आहे न, सेलिब्रेशन हूंदी आहे। एशिया कप खटिया आहिनि, यानी एशिया जो सभ खां वॾो इहो इवेंट हुयो, पर उहो मज़ो हिननि पाण ई ख़राबु कयो बेसिकली।